बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंधी विलेज लाइफ जी नई वीडियो सां गॾु मोहम्मद अमीन मजदाणो हाज़िर ख़िदमत आहे। दोस्तों अॼु असांजो बहितरीनु टॉपिक आहे। हिन टॉपिक जी फरमाइश असांजे घणनि दोस्तनि कई आहे। ख़ासि तौर ते असांजो प्यारो दोस्त जेको फ़याज़ अहमद बोज़दार उन असांखे फरमाइश कई तयार जेका न्यूज़ पट्टी हलंदी आहे इन जे बारे में असांखे मालूमात ॾियो। त काल ते मां उन दोस्त सां जेको आहे उहा मालूमात सही तरीक़े सां शेयर कोन करे सघियुसि। मां चयो हाणे कंप्लीट हिन जी वीडियो ठाहे करे दोस्तनि खे शेयर कयां। ऐं हिन वीडियो ते वञण खां पहिरियां मां तव्हांखे इहा रिक्वेस्ट कंदुसि त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दॿायो ताकी हर नई अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अव्हांखे मिली सघे। दोस्तों असांखे इहे वीडियो एडिट करण जे लाइ जेको सॉफ्टवेयर खपे उन जो नालो आहे काइन मास्टर। ऐं काइन मास्टर मूं वटि मौजूदु आहे। जंहिं दोस्त वटि मौजूदु न आहे उहो प्ले स्टोर तां डाउनलोड करे सघे थो। दोस्तों काइन मास्टर में असां अची विया आहियूं। काइन मास्टर में अचण खां बाद में असांखे प्लस जे बटन खे दॿाइणो आहे। इहे असांखे 16:9 वारो जेको ऑप्शन आहे उन खे असांखे क्लिक करिणो आहे। क्लिक करण खां पोइ असांखे मीडिया ते वञी करे वीडियो सिलेक्ट करणी आहे। वीडियो असां सिलेक्ट कंदासीं। वीडियो असां वटि सिलेक्ट थी वई। हाणे वीडियो सिलेक्ट करण खां बाद में असांखे वरी लेयर में वञी करे असांखे कोई कलर सिलेक्ट करिणो आहे। मूंखे रेड कलर पसंदि आहे, मां सिलेक्ट कयो ऐं हिन खे विज़िबिलिटी हिन जी ऑन करे हिन खे स्क्रीन ते आंदो। स्क्रीन ते आणण खां बाद में हे जेका कैंची जी भर में 3 टुपकनि वारी लाइन आहे इन खे असां क्लिक कंदासीं। हे असां क्लिक कयो। हाणे जेको ऑफ जे हेठां पट्टी आहे उन खे असां क्लिक कंदासीं। क्लिक करण खां बाद में हे जेका पट्टी आहे इन खे असां न्यूज़ वारे ऑप्शन जे हिसाब सां सेट कंदासीं। हिन जी असांखे साइज़ एडजस्ट करणी आहे। ही एडजस्ट थी वई। हाणे हिन साइज़ ते असांखे जेका राइटिंग लिखणी आहे हिन खे पहिरियां असां कंप्लीट करे। दोस्तों वीडियो काफ़ी वॾी आहे इन जे करे मां हिन खे हिते ई क्रॉप करे ऐं नंढी साइज़ जो कयां थो छाकाणि त तव्हांजो वक़्तु क़ीमती आहे। हाणे दोस्तों मां लेयर में वञी टेक्स्ट खे दॿाईंदुसि। ही टेक्स्ट खे असां दॿायो। टेक्स्ट में दॿाइण खां बाद में असांखे जेका शइ लिखणी आहे मसलन मूंखे लिखणो आहे नात ख़ान नात ख़ान फ़कीर वक़ार अहमद वीसर ऐं साथी। वक़ार अहमद वीसर संदसि साथी। हिन खे डन कंदासीं। डन करण खां पोइ असांखे जेका ही चाबी आहे इन खे दॿाइणो आहे। इन चाबी खे दॿाइण खां बाद में असांखे उते बीहारणो आहे जितां असांखे ही पट्टी हलाइणी आहे। हीअ असां बीहारे छॾी। हाणे हिन खे चाबी खे हणी करे असां हिन जो लॉक खोलींदासीं। लॉक खोलण खां पोइ हिन जे आख़िरी सिरे ते वञी करे असां हिननि अखरनि खे ते ज़ोर ॾेई यानी कि आङुर जो या पंहिंजे टच जे हिसाब सां उन खे खणी आस्ते आस्ते हलाईंदासीं। ही असां हिन खे आस्ते आस्ते दोस्तों ख़्याल सां ही पट्टी सिधी रहे हिन खे असां बिल्कुलु कोने ते बीहारे ऐं हिन खे ओके कंदासीं। मथां जेका एनिमेशन ते आहे उन खे ओके करे असां हिन खे रन कंदासीं। हाणे हिन खे हिन जी साइज़ असांखे सिलेक्ट करणी आहे। हाणे हिन खे मां प्ले कयां थो। ही ॾिसो दोस्तों पट्टी हलणु शुरू थी वई आहे बिल्कुलु प्रोफेशनल तरीक़े सां। हाणे हिन जी असां डबल कापी बि कंदासीं। डबल कापी जो मक़सदु आहे हाणे हिन जी कापी कंदासीं। असांखे दुबारा हिन खे सेट करिणो या हिन खे हलाइणो न पवंदो। इहा हिन जा अखर चेंज करे ऐं सेट करे सघूं था। असां डुप्लीकेट हिन जी कई हिन खे असां सेट कंदासीं वीडियो जी टाइम जे हिसाब सां।
ऐं हिन खे मूं सेट कयो आहे। हाणे हिन जा जेको आहे सो सेटिंग करे असांखे अखर सेट करणा आहिनि ऐं हिन जी ड्यूरेशन अहिड़ी रखणी आहे जीअं हू पटी ख़तमु थिए त वरी ही शुरू थी वञे, त उहा क्रॉपिंग जारी आहे। दोस्तो बोरियत खां बचाइण जे लाइ बिल्कुलु मां हिन खे शॉर्ट कयो आहे ऐं हाणे ॾिसो दोस्तो ही प्ले थी वई। हाणे ही वीडियो हली रही आहे ऐं हिते बिल्कुलु पटी ते तव्हां ॾिसी सघो था ही माशाल्लाह। वरी ॿियो असां जेको टेक्स्ट आहे उहो मिटाए करे उते लिखूं था अमीन। हे असां अमीन लिखियो, आर्ट्स क्लब। दोस्तो बोरियत खां बचाइण जे लाइ मां बिल्कुलु शॉर्ट लफ्ज़ लिखां थो, अमीन आर्ट्स क्लब पकाचा। हाणे हिन खे असां बिल्कुलु सेट करे ऐं हिन जा फ़ॉन्ट सेट कंदासीं। कोई बि फ़ॉन्ट तव्हां हिन में सेट करे सघो था। माशाल्लाह असां जेका ओरिजिनल सिंधी लैंग्वेज आहे उन जे हिसाब सां मूं सिलेक्ट कयो, त हिन जो बिल्कुलु रेज़ोल्यूशन क्लियर करण जे लाइ ॿियो जेको असांजो आहे लेयर उन जा बि असां फ़ॉन्ट सेट कया। उन जो बि जेको बैकग्राउंड वारो शेडो आहे उहो ऑफ करिणो आहे, छाकाणि त विज़िबिलिटी में मज़ो न कंदो आहे शेडो वारो। हे असांजी राइटिंग हली रही हूंदी आहे उन जे करे। हाणे मां हिन खे प्ले कंदुसि। हे ॾिसो माशाल्लाह पटी पंहिंजे लाइन सां बिल्कुलु सिधो हली रही आहे, बिल्कुलु भी सिधो हली रही आहे। तो दोस्तो ही असांजी वीडियो तव्हांखे अगरि पसंदि आई आहे त मुंहिंजे चैनल खे नवां आहियो त सब्सक्राइब कयो। अगरि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो अथव त ही दोस्तनि सां शेयर कयो, कमेंट कयो, लाइक कयो। ऐं मूंखे अगरि हिन में का बि मूंखां मिस्टेक थी वई आहे त उन जे लाइ मूंखे तव्हां गाइड करे सघो था पंहिंजे कमेंट्स जे ज़रिए, त मुंहिंजी रहनुमाई थींदी। ऐं अल्हम्दुलिल्लाह तमामु बहितरीन तरीक़े सां ही हुई असांजी वीडियो। नेक्स्ट वीडियो ताईं मां तव्हां खां इजाज़त चाहींदुसि। अल्लाह हाफ़िज़, पंहिंजो ख़्यालु रखंदा।